घोसपुर भरसा कच्चो केटी में ओगाई ऐं नसीराणी बिरादरी में तकरार ॿीहर भड़की पियो। जदीद हथियारनि जो इस्तेमाल हिकु ॼणो मारिजी वियो। घोसपुर भरसा कच्चो केटी थाणे जी हद जे ॻोठ यार मोहम्मद ओगाई में ओगाई ऐं नसीराणी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में हलंदड़ पुराणो तकरार हिकु भेरो ॿीहर भड़की उथियो। ॿिन्ही धुरियुनि जे हथियारबंदनि हिक ॿिए जे मथां जदीद हथियारनि जा मुंहुं खोले छॾिया। अंधाधुंध फायरिंग जी ॾे वठ में हिकु धुर जो अली हसन नसीराणी गोलियूं लॻण सबबि थॾे ते मारिजी वियो, जॾहिं त ॿी धुर मां गोलियूं लॻण सबबि निसार ओगाई ऐं फैज़ो ओगाई सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे वारिसनि घोसपुर जे सरकारी अस्पताल इलाज लाइ आंदो आहे। ॿिन्ही धुरियुनि जे फायरिंग सबबि इलाइक़ो जंग जो मैदान बणिजी वियो आहे। फायरिंग सबबि इलाइक़े में ख़ौफ़ हिरास फैलिजी वियो। इतला मिलण ते पुलिस वाक़िए वारे हंध ते हिन वक़्त ताईं नाहे पहुती, जंहिं सबबि ॿिन्ही धुरियुनि जे हथियारबंदनि पारां हिक ॿिए मथां जदीद हथियारनि जो इस्तेमाल कयो पियो वञे, जंहिं सबबि वधीक रतोशाण जो पिणु ख़दशो आहे।